ميھڙ چوريون ڦرون روز جو معمول بڻيل پوليس کو ٻوٽو न ॿاريو ميھڙ जे बी सेक्शन थाणे जे हद लियाकत कॉलोनी मां गुज़र रात वज़ीर अली खोसो जे घर जी दीवार टुपी घर मां रोग रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान बुहारे विया। इन हवाले सां अवामी न्यूज़ सां घर धणी ॻाल्हियूं कंदे चयो त तकरीबन 3 साढ़े 4 धारा थी वो माण्हू हुया सो हिकिड़ो अंदरि हिकिड़ो ॿाहिरि पेमेंट मुंहिंजी तकरीबन 2.5 लख रुपया खणी आहे। मसइलो इहो आहे त को बि शहर में का बि अमन अमान न आहे। को असांजो तव्हांजी महिरबानी जो आया हो न हिननि जो को बुट साहब आयो आहे न वरी न्यास साहब जी महिरबानी आहे। दुख सुख में असां गॾु आहे। हुनजे 2-3 शयूं रिकवरी करे अलाह सां ख़ुशि करे असां आख़िर दाह ॾियूं त ॾियूं कंहिंखे चयो DSP मेयर DSP SHO मेयर उनखे त का माना जूं नथी चुरे। आख़िर असां ॾोह कयो कहिड़ो असां शहरी माण्हू कारोबारी वञूं कान्हे। असांजी अपील आहे त असांजे ॾोह रिकवरी थिए। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।